सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। सलाम रमज़ान नशियात में अवां सभिनी खे भलीकार चवां थी। अवां जी मेज़बान शाज़िया करीम अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां ऐं उमेद कयां थी तव्हां सभई बिल्कुलु ठीक ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, चाक चङा भला हूंदो। ऐं ही मेहमान महीनो पंहिंजे इख़्तिताम ॾांहुं रवां दवा आहे ऐं उहे बि 15-16 रोज़े खां पोइ त ख़बर बि कोन पवंदी आहे त रमज़ान कीअं गुज़री वियो। सो ही महीनो रहमतुनि बरकतुनि ऐं फ़ज़ीलतुनि वारो आहे। कोशिशि कयो त जेतिरो पंहिंजे रब खे अवां राज़ी करे सघो था ओतिरो राज़ी कयो, रब खे रिझाए सघो था ओतिरो रिझायो। ऐं हिन महीने जो यकीन कयो तमामु घणियूं नेमतूं आहिनि, तमामु घणियूं फ़ज़ीलतूं आहिनि ऐं उन्हनि ते असां हमेशह रोशनी विझंदा रहंदा आहियूं। ऐं अॼु बि असां कोशिशि कंदासीं त इन बाबरकत महीने जे हवाले सां ॻाल्हायूं, पर साण में वरी सिहत जा कुझु मामला बि हूंदा आहिनि। अक्सर हिन महीने में छो त असां कॾहिं कॾहिं घणो खाई वेंदा आहियूं या सॼो ॾींहुं जॾहिं बुख ते हूंदा आहियूं, रोज़े जे हालति में हूंदा आहियूं, पाणी बि न पीअंदा आहियूं, मानी बि न खाईंदा आहियूं, त उन सॼे ॾींहं खां पोइ जॾहिं इफ़्तारी कंदा आहियूं त पोइ बसि समोसा बि खाईंदा आहियूं, पकोड़ा बि खाईंदा आहियूं या जेको साम्हूं आयो असां उहो खाईंदा आहियूं। सो इन करे मादे ते लाज़िम आहे, तमामु घणो असरु पवंदो आहे। हिन महीने में वरी केतिरा ई असांजा भाइर आहिनि, केतिरियूं भेनरूं आहिनि जेके इस्पताल वञी पहुचंदा आहिनि। त जीउ ख़ुशि त जहान ख़ुशि, सिहत जो ख़्यालु तमामु घणो ज़रूरी आहे। ऐं उहे बि रोज़े जो मतिलबु कतई पंहिंजे पाण ते जबर करणु न आहे, पंहिंजे पाण ते ज़ुल्म करणु न आहे, बल्कि दीन इस्लाम में तमामु घणी आसानी आहे रोज़ाइत जे लाइ। इन करे पंहिंजे सिहत जो बि ख़ासि ख़्यालु रखंदा कयो। ऐं जेकॾहिं अवां न रखियो आहे ऐं कुझु ग़लतियूं थी वियूं आहिनि त पोइ अॼु मूंखे ॿुधाईंदासीं त सिहत जो अवां ख़्यालु कीअं रखी सघो था। पर उन खां पहिरियों अवांखे ॿुधाईंदी हलां त हीअ नशियात अवां सभिनी जे लाइ पेश कई पई वञे करशी जामे शीरी वारनि जे ताउन सां। सहरी हुजे या इफ़्तारी हुजे, ॿिन्ही में करशी जामे शीरी जो इस्तेमालु असां तमामु घणो कंदा आहियूं, छो त सिहत बख़्श आहे। ऐं गुलाब ऐं संदल मां इनखे तयारु कयो वेंदो आहे, पाणी जो हिकिड़ो फुड़ो बि शामिलु न हूंदो आहे, इन करे तमामु घणो ज़ाइक़ेदार बि आहे। ऐं असां उहे बि आम ॾींहंनि में बि जॾहिं गर्मी जीअं ई शुरू थींदी आहे त पोइ करशी जामे शीरीअ जो इस्तेमालु तमामु घणो वधी वेंदो आहे। ऐं अॼुकल्ह त फोटे जे फ्लेवर में बि अवेलेबल आहे। जेकॾहिं अव्हांखे फोटे जो फ्लेवर तमामु घणो पसंदि आहे त पोइ अव्हां चूंड करे सघो था करशी जामे शीरीअ जी। उन खां पोइ सहकार हासिलु आहे टेलीनोर 4G वारनि जो। ऐं तेज़ रफ़्तार जेकॾहिं इंटरनेट मिली वञे त यकीन कयो मां सम्झां थी सभिनी जो मूड सही थी वेंदो, छो त इंटरनेट जॾहिं स्लो हलंदी आहे ऐं सही तरीक़े सां वर्क न कंदी आहे त अॼुकल्ह जा नौजवान घणो करे टेंशन में अची वेंदा आहिनि। त इन करे अव्हां जेकॾहिं चाहियो था त इंटरनेट जी स्पीड तमामु बहितरीनु हुजे त पोइ अव्हां इंतिख़ाबु कयो टेलीनोर 4G जो। ऐं टेलीनोर 4G वारनि जे सहकार जा पिणु तमामु घणा थोराइता आहियूं। उन खां पोइ सहकारी आहे वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स हैदराबाद। जेकॾहिं अव्हां हैदराबाद जी प्राइम लोकेशन ते सुठो घरु, सुठो बंगलो, सुठो फ्लैट अव्हां चाहियो था या ख़ाली अव्हां प्लॉट वठणु चाहियो था त पोइ अव्हां राब्तो कयो वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स वारनि सां। आसान किस्तनि में ऐं मुनासिब रक़म में अव्हां पंहिंजे घर जा मालिक थी सघो था, तमामु सुठी जॻह ते पंहिंजो घरु वठी सघो था। जेकॾहिं अव्हां घरु वठणु चाहियो था त पोइ अव्हांखे जल्दी राब्तो करणु खपे वकार बिल्डर्स वारनि सां। उन खां पोइ सुरहाण प्रीमियम गोल्ड डस्ट वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं। सुरहाण वारनि जो चवणु आहे नवां रिश्ता जोड़े। ऐं वाक़ई चांहि जे कोप ते नवां रिश्ता जाम जुड़ंदा आहिनि। दोस्तनि सां जॾहिं वेहंदा आहियूं को वॾो बहानो हथु न ईंदो आहे त हाणे छा ते इनवाइट कयो वञे, त पोइ कोशिशि हूंदी आहे त अॼु भला छो न चांहि ते इनवाइट कयो वञे। कचहरी जी कचहरी बि थी वेंदी ऐं चांहि जी चांहि बि थी वेंदी। ऐं चांहि जेकॾहिं बहितरीनु थी वञे त वाह छा ॻाल्हि आहे। जेकॾहिं अव्हां चाहियो था त अव्हांजी चांहि बि कड़क ऐं बहितरीनु तयारु थिए त पोइ अव्हां इंतिख़ाबु कयो सुरहाण प्रीमियम गोल्ड डस्ट जो। उन खां पोइ सहकारी आहे रूह अफ़ज़ा। ऐं रूह अफ़ज़ा जो मशरूब पिणु तमामु बहितरीनु आहे, सिहत बख़्श आहे ऐं ॿारनि जो वॾनि जो पसंदीदा आहे। काफ़ी अरसे खां रूह अफ़ज़ा यकीनन असांजे घरनि जो हिसो रहियो आहे ऐं हाणे बि रमज़ान करीम में त अञा वधीक हिन जी डिमांड वधी वेंदी आहे। उन खां पोइ ऑलपर्स क्रीम वारनि जे सहकार जा तमामु घणा असां थोराइता आहियूं। ऐं ऑलपर्स क्रीम अव्हांखे ॿुधाईंदी हलां त नई ऑलपर्स डेयरी क्रीम ताज़े खीर मां बणाई वेंदी आहे ऐं हाणे नई पैकिंग में पिणु दस्तियाबु आहे।
ऑलपर्स क्रीम घाटी ऐं मज़ेदार आहे छाकाणि त इहा क्रीम उन्हनि मेहनि ऐं ॻऊं जे खीर मां तयारु कई वेंदी आहे जिन खे असां घर में पालींदा आहियूं। घरेलू जेका ॻऊं हूंदी आहे या मेह हूंदी आहे उनजो खीर तमामु बहितरीनु हूंदो आहे, मिठो बि हूंदो आहे ऐं घाटो बि हूंदो आहे। उन खां पोइ ऑलपर्स क्रीम जो इस्तेमालु अव्हां सुबुह जो नाश्ते में करे सघो था, डबल रोटी सां खाई सघो था, पराठे सां खाई सघो था, मेवनि में मिलाए करे अव्हां फ्रूट चाट ठाहे सघो था क्रीम जी, ऐं उन खां पोइ माखीअ सां बि अव्हां क्रीम मिलाए खाए सघो था, उनजो ज़ाइको अञा वधी वेंदो आहे। उन खां पोइ ऑलपर्स क्रीम यकीन रमज़ान मुबारक जे बाबरकत महीने में काफ़ी डिशेस तयारु थींदियूं आहिनि। तव्हां चाट में इस्तेमालु करे सघो था या ॿिनि चाहे मिठी हुजे या स्पाइसी शइ हुजे अव्हां ऑलपर्स क्रीम जो इस्तेमालु करे सघो था। वरी ईद अचण वारी आहे त ईद ते लाज़िम आहे सयूं बि तयारु थींदियूं आहिनि, केक बि तयारु थींदा आहिनि, कस्टर्ड बि ठाहींदा आहियूं ऐं ॿियूं अलाए केतिरियूं डिशिस हूंदियूं आहिनि जेके घरनि में ठहंदियूं आहिनि। तव्हां उन्हनि में क्रीम जो इस्तेमालु करे सघो था, तमामु बहितरीनु आहे। हा, हांडी कढ़ाई में ॾाढी सुठी लॻंदी आहे। सो नई ऑलपर्स क्रीम वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं। उन खां पोइ थोराइता आहियूं यूफोन वारनि जा, ऐं यूफोन वारनि जो सुपर कार्ड यकीनन अव्हां इस्तेमालु कयो हूंदो 599 रुपीज़ जो आहे। सुपर कार्ड जी मां ॻाल्हि कयां पई ऐं सुपर कार्ड ते हूअं त बाक़ी जेतिरा बि नेटवर्क्स आहिनि उन्हनि जो कार्ड जेकॾहिं ख़रीद कयूं था त उन ते टैक्स लागू थिए थी, पर यूफोन जो सुपर कार्ड जेकॾहिं मां ख़रीद कंदो त उन ते का टैक्स न आहे, यानी कि पहिरियों 599 जो हुयो ऐं हाणे बि 599 जो ई आहे, यानी कि 599 रुपए जो। पर उन में हाणे फ़ाइदो इहो आहे ऐं अव्हां जे लाइ बहितरीनु ऑफर इहा आहे त अव्हां जेकॾहिं सुपर कार्ड इस्तेमालु कयो था त पोइ अव्हांखे 500 MB इंटरनेट मिलंदी, जंहिं ते अव्हां डाउनलोडिंग करे सघो था, स्ट्रीमिंग यूज़ करे सघो था, वीडियो कॉल करे सघो था, ब्राउज़िंग करे सघो था, ऐं जे अव्हां यूज़ करणु चाहियो अव्हां यूज़ करे सघो था। सो 5 MB इंटरनेट पिणु अव्हांखे मिलंदी। ऐं यूफोन वारनि जो चवणु आहे नो एडिशनल चार्जिस एंड वैसे की वैसी बेफ़िक्री। सो मां बेफ़िक्री सां यूफोन जो सुपर कार्ड इस्तेमालु करे सघो था जेको आहे 599 रुपीज़ जो। सो यूफोन वारनि जे सहकार जा पिणु थोराइता आहियूं ऐं उन खां पोइ यकीनन सहकार महिमाननि जो बि हूंदो आहे, ऑडियंस जो बि हूंदो आहे। अस्सलाम वालेकुम, अव्हां सभिनी खे भलीकार चवां थी ऐं महिमाननि सां अव्हां जी मुलाक़ात कराईंदी हलां त ॿई जेके डॉक्टर्स हिते मौजूदु आहिनि उन मां हिकिड़े जो तालुक़ु त SIUT सां आहे, कंफर्म आहे, ऐं माशाल्लाह पहिरियों जेको डॉक्टर आहे विचड़ंदड़ जेके बीमारियूं हूंदियूं आहिनि, जेके इन्फेक्शन्स घणो करे थी वेंदा आहिनि ऐं हिक खां वरी ॿिए माण्हू ताईं शिफ्ट थींदा आहिनि, उनजे करे मरीज़ बि वधंदा आहिनि, मर्ज़ बि वधंदा आहिनि, त विचड़ंदड़ बीमारियुनि जो माहिर डॉक्टर मौजूदु आहे डॉक्टर सुनील दोदवाणी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सभु ख़ैरियत सां आहियो? जी खैरियत ऐं सां। वॾी महिरबानी, मां पंहिंजो ख़ासि वक़्तु कढी हिते आया आहियो। ऐं उन खां पोइ वरी मौजूदु आहे मादे ऐं जिगर जो माहिर डॉक्टर, ऐं यकीन रमज़ान में इन मौज़ूअ ते असां हिन महिल ताईं नाहे ॻाल्हायो। अॼु असां ॻाल्हाईंदासीं त मादे ऐं जिगर जूं जेके बीमारियूं आहिनि उहे कहिड़ियूं आहिनि। डॉक्टर गौस बख्श सूमरो साहब मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम, अव्हांखे भलीकार चऊं था ऐं साईं जो तालुक़ु SIUT सां पिणु आहे। वॾा वॾा मां जा अव्हां पंहिंजो ख़ासि वक़्तु ॾिनो आहे। ऐं उन खां पोइ नाथवा मौजूदु आहे अदी हिना हबीबा। अस्सलाम वालेकुम, ख़ैरियत सां आहियो? थैंक यू सो मच, अव्हां पंहिंजो ख़ासि वक़्तु ॾिनो आहे। ऐं उन खां पोइ अदी इकरा इख़लाक़ मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम, अव्हांखे भलीकार चऊं था। ऐं उन खां पोइ शाहज़ेब अली कादरी साहब मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम, अव्हांखे भलीकार चऊं था। ऐं ही टई महिमान माशाल्लाह नाथवा आहिनि, तमामु बहितरीनु आवाज़नि जा मालिक आहिनि। त सभ खां पहिरियों मां चाहींदसि त हमदे बारी ताला सां बाक़ाइदा हिन नशात खे अॻिते वधायो वञे, ऐं इन जे लाइ मां दरख़्वास्त कंदसि हिना हबीबा साहिबा खे त उहा शुरूआति हमदे बारी ताला सां करे। बिस्मिल्लाह दी। या अल्लाह या रहमान या अल्लाह या रहमान या अल्लाह 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 अल्लाह। एक खुदा तो खासिवा केर मौजो भला, एक खुदा तो खासिवा केर मौजो भला, कर दूर पेंज कर्म सवारी मथे तहर बना। या अल्लाह या रहमान या अल्लाह या रहमान या अल्लाह 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 अल्लाह।
मखलूक तुझी मालिका तुझे रहम जे आसरे मखलूक तुझी मालिका तुझे रहम जे आसरे पैड से तू दे सदा बख्श तू बारी खता या अल्लाह या रहमान या अल्लाह या रहमान या अल्लाह 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 कर मुनव्वर नूर सा आहे अंधेरो हर तरफ कर मुनव्वर नूर सा आहे अंधेरो हर तरफ दिल बुरायुन खा फिर सदके मोहम्मद मुस्तफ़ा या अल्लाह या रहमान या अल्लाह या रहमान या अल्लाह 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 कर दूर तो कुर्बान खे गम अलम फिक्रात का कर दूर तो कुर्बान खे गम अलम फिक्रात का मौला मोहब्बत मंज मरा थे मेहर एड़ी मोमता या अल्लाह या रहमान या अल्लाह या रहमान या अल्लाह 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 या अल्लाह या रहमान या अल्लाह या रहमान या अल्लाह 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 सुभान अल्लाह यकीन कयो माशाल्लाह एॾो तव्हांजो मिठड़ो अंदाज़ आहे एॾो मिठड़ो तव्हांजो आवाज़ आहे जो हीअ महफ़िल ईअं पियो लॻे नूर सां वाक़ई रोशन थी वई आहे बिल्कुलु सुभान अल्लाह यकीनन अहिड़ी ॾात मालिक हर कंहिंखे कोन ॾींदो आहे जिन खे ॾींदो आहे त उनखे मुंतख़िब कंदो आहे त हाणे मुंहिंजो ज़िक्र कयो यकीनन तव्हांखे मुंतख़िब कयो वियो आहे सो माशाल्लाह तमामु बहितरीन डॉक्टर सुनील मौजूदु आहे सभ खां पहिरियों सर इहो ॿुधायो त विचड़ंदड़ जेके बीमारियूं आहिनि उहे अॼुकल्ह कहिड़ियूं पखिड़िजनि पियूं ॿ बीमारियूं अॼुकल्ह ॾाढी हॉट न्यूज़ में आहिनि हिकिड़ी त जेकी शइ लास्ट असां 1.5 साल खां कराची ऐं हैदराबाद में ख़ासि करे ॿुधूं था टाइफाइड जो बुखार जेको मुदे जो बुखार हो उनखे असां रेज़िस्टेंट करे छॾियो आहे एक्सटेंसिव ड्रग रेज़िस्टेंस चवंदा आहियूं असां XDR चवंदा आहियूं जेको दवाऊं आम दवाऊं उन्हनि सां नथो ट्रीट थिए एक्चुअली उन लाइ माना या त इंजेक्शन वारी एंटीबायोटिक आहे तमामु एक्सपेंसिव मिनिमम न त बि 50-60 हज़ार रुपया पर कोर्स 14 ॾींहंनि जो थींदो या वरी हिकिड़ी एंटीबायोटिक बची आहे एक्चुअली उहो लास्ट 1.5 साल खां सिंध में ख़ासि करे हैदराबाद मां शुरू थियो ऐं कराची में हाणे पखिड़िजी वियो आहे अॼु मां पढ़ां पियो त 12 मई ताईं सिर्फ़ु हिन साल ई तक़रीबन 2000 रिपोर्टेड केसिस जेके कल्चर प्रूव ईंदा आहिनि लाज़िम आहे 2000 रिपोर्ट थिया आहिनि अञा त अलाए केतिरा हूंदा जेके रिपोर्ट न थिया आहिनि घणी वेंदा आहिनि डॉक्टरनि ॾे जेको रिपोर्ट कराईंदो ईंदा आहिनि ईअं ई मुदे बुखार जी एंटीबायोटिक लिखी ईंदो आहे एक्चुअली उहो असां भुगतऊं था पिया असांजी उहो पंहिंजे करे थियो आहे छो जो साफ़ पाणी अवेलेबल न आहे माण्हू जेके पाणी पीअनि नथा साफ़ ऐं ख़ासि करे कराची जहिड़े शहर में त पीअण जो पाणी त हाणे लभे ई कोन थो माना अणलभ थी वियो आहे ॿियो वरी हे सीज़न जेको असांजी खाइण जी प्रैक्टिस जीअं तव्हां चओ ख़राबु थी वई समोसा खाइणु चाट खाइणु त चाट में जेको वाटर पाणी यूज़ थिए थो जेकर उहो बि साफ़ न आहे त उहो बि असांखे नुक़सानु थिए कंदो लाज़िम आहे त इहो हिन वरी हाणे रमज़ान जे मौसम में हूअं ई गर्मियुनि में वधी वेंदो आहे छो जो माण्हू जी वाटर इनटेक वधी वेंदो आहे त इहो त असां लास्ट 1.5 साल खां कयूं था सुठी ॻाल्हि इहा आहे त हाणे हुनजी वैक्सीन्स अवेलेबल आहिनि एक्चुअली सिंध गवर्नमेंट बि हाणे शुरू कई आहे हाणे लियारी मां शुरू कई अथऊं ऐं हैदराबाद में अवल 2 लाख वैक्सीन्स करे चुका आहिनि पर माण्हुनि खे पाण एहतियात वधीक करिणो पवंदो पाणी छो त विचड़ंदड़ बीमारियुनि जो सभ खां वॾो इलाजु हूंदो आहे एहतियात इलाज खां वधीक हूंदो आहे एहतियात कयो था त ठीकु आहे जेकॾहिं नथा कयो त पोइ दवाऊं बि असरु न कंदियूं आहिनि अच्छा हिकिड़ी त इहा बीमारी थी वई ॿी कहिड़ी बीमारी आहे अप्रैल जे एंड खां जेको असां ॾिठो त लारकाणे रतेदेरो में HIV एड्स जा मरीज़
त उहा बि विचंदड़ बीमारी आहे एक्चुअली, पर उहा रत जे ज़रिए फैलिजंदी आहे। पोइ हूअं त एक्चुअली अॻे हूंदो हो त या त कंहिंजी जिस्मानी तालुक करे फैलिजंदी, HIV एड्स जे करे माण्हू सोचींदा त इहो त थींदो उन मरीज़ जंहिंजो कंहिंसां जिस्मानी तालुक हूंदो, पर हिते हे नंढड़ा ॿार मुतासिर थिया आहिनि। तक़रीबन 70% ॿार आहिनि जेके 2 साल खां वठी करे ऐं तक़रीबन 15 सालनि जी एज आहे। अच्छा, वरी उन्हनि जी मदर्स बि नेगेटिव आहिनि, उनजी माइर नेगेटिव आहिनि। हूअं माउ मां ॿार खे ट्रांसफर थी सघे थो, पर लाज़िम आहे माउ खे ई नाहे त इहा तशवीश वारी ॻाल्हि आहे। टियों जेको मेथड हूंदो आहे जेको या हे रत जे ज़रिए त जेके सिरिंज ज़रिए इंजेक्शन जे ज़रिए, त हिते जेको असां माहिरनि जो ख़्यालु आहे त जेको रते देरे में थियो आहे त मरीज़ बीमार थिए थो, ॿार वञनि था डॉक्टर ॾे, डॉक्टर चवंदो बाबा हिनखे इंजेक्शन लॻंदी, हिनखे सुई लॻंदी, पोइ उहे सुई डिफरेंट लॻंदी रही, उहा सुई जेकी उहा साफ़ न हुई, या हिकु मरीज़ मां ॿिए में, ॿिए मां टे में, टे मां चौथे में, त उहे सिरिंज जे ज़रिए फैलिजी विया। बिल्कुलु, ऐं मूं पंहिंजे अखियुनि सां इहो ॾिठो आहे त जेके उते क्लिनिक्स आहिनि ख़ासि करे ॿाहिराड़ी वारनि एरियाज़ में, त उते सुई हिकिड़े मरीज़ खे लॻी, वरी डिटोल जी बोतल पाणी मिलियल भरियल हूंदी आहे, उन में बसि ईअं डिप करे वरी ॿिए मरीज़ खे, माना जेसिताईं उहा भॼंदी न ॿारनि जे अंदरि तेसिताईं उहा मटिबी न। सो इहे बि अलमी आहिनि त असां एॾो ख़र्चो कयूं था पर हिकिड़ी 5 या 10 रुपयनि जी सिरिंज नथा वठी सघूं, या कम से कम डॉक्टर्स खे हिकिड़ो इबादत वारो पेशो आहे। अलाह साईं खां पोइ उमेदु हूंदी आहे त डॉक्टर आहे जेको असांखे सिहत यादि करे सघे थो, हिकिड़ी नई ज़िंदगी ॾेई सघे थो, ऐं जेकॾहिं डॉक्टर ई लापरवाह थी वञे त पोइ इहा वरी तशवीश वारी ॻाल्हि आहे। बहरहाल डॉक्टर गौस बख्श बि मौजूदु आहे ऐं मादे जी बीमारियुनि जे हवाले सां सभ खां पहिरियों ॿुधायो त हिन सीज़न में त यकीनन इहे केसिस जाम हूंदा। असल में हाणे त रमज़ान आहे, उनजे करे असां जेका खाइण जी रूटीन आहे उहा चेंज तब्दील थी वेंदी आहे। जी मिसाल बाक़ी रमज़ान खां पहिरियां त असां 3 दफ़ा मानी खाईंदा आहियूं न, सुबुह जो नाश्तो, मंझंदि, राति। पर रमज़ान शरीफ़ में 2 टाइम थी थो वञे, सहरी ऐं इफ़्तारी। त उन में माण्हू छा था कनि, सहरी में हल्को खाइनि था, पोइ इफ़्तारी में वधीक था खाइनि। मिसाल फ्रूट थी वियो, समोसा थी विया, पकोड़ा थी विया, ऐं उन खां अलावा वरी मानी मथूं हेवी खाइनि था, मसाले वारी शयूं, माना मानी में बिरयानी हुजे, कोई चिकन कोरमा हुजे, अहिड़ियूं शयूं हुजनि। त उन जे करे माण्हू जॾहिं रोज़ो खोले थो त उन में इहो करे त पहिरियों फ्रूट वग़ैरह जेको हल्को फुल्को खाए, पाणी वाणी पीए, ऐं निमाज़ पढ़ी कलाक 2 रखी पोइ खणी वरी मानी भले खाए, त पोइ शायदि मादे ते लोड घटि रहंदो। ऐं असां उन टाइम बसि खाई था छॾूं। हिकु त इहो आहे। ॿियो मादे में जेको डॉक्टर साहिबु ॿुधायो त असां वटि जेको पाणी आहे उहो पको आहे कोन, बॉइल आहे कोन, जेको पाणी अचे थो। इवन मिनरल वाटर बि ख़बर न आहिनि कहिड़ी क़िस्म जूं आहिनि। बल्कि काफ़ी कंपनीज़ हिन महिल बंदि थी वियूं आहिनि। हा, माना उन बि रिकग्नाइज़ आहिनि कोन। उन में बि टाइफाइड आहे, दस्त, उल्टी आहे, पीलियो थिए थो, जांडेस जेका थिए थी, जंहिंमें हेपेटाइटिस A थिए थो, E थिए थो, उहो छा आहे खाइण पीअण सां थींदो आहे। ऐं ॿियो जेको हिन टाइफाइड साईं ॿुधायो, जी, सो टाइफाइड जे हवाले सां इन जो एहतियात इहो ई आहे जेको साईं ॿुधायो त वैक्सीनेशन जेका हाणे हले माण्हू कराइनि पिया ऐं थिए बि पई, ऐं माण्हुनि खे इहा अवेयरनेस ॾियणी आहे त भई डायरिया आहे उनजी बि वैक्सीन आहे, टाइफाइड जी वैक्सीन आहे, उनजी जेका कंडीशन आहे अनहाइजीन उहा इम्प्रूव कनि, साफ़ सुथरो पाणी, हथ साफ़ करे, टॉयलेट में वञनि त हथ साफ़ कनि, उन खां पोइ अचनि भले मानी खाइनि, त इहे सफ़ाई ज़रूरी आहे। उन सां इहे सभु बीमारियूं आहिनि। ठीकु आहे। ॾिसो बेहतियाती जे करे मादे ते कहिड़ो असरु पए थो, जेकॾहिं फ़र्ज़ु कयो हाणे त जाम थिए पई, आम जाम थी वई आहे, त हिन ते मादे खे कहिड़ा इशूज़ आहिनि? जेके काफ़ी शयूं आहिनि असांजा। हिकु त जेके खाधा आहिनि, हा, उहे मिलावट वारा आहिनि। बिल्कुलु, त इहो थी वियो। ॿियो असांजो लाइफ स्टाइल जेको आहे उहो घुमण फिरण आहे ई कोन एतिरो। सही, गाॾी में बि AC, ऑफिस में बि AC, घर में बि AC, ऐं हेवी खाइण खां पोइ वरी सुम्ही था पऊं, त पोइ मैदो ज़ाहिर आहे उहो रिफ्लेक्स थींदो, जैड थींदो, त ज़ाहिर आहे ओबेसिटी, इहे BMI, जेके डायबिटिक, इहे वज़न वधनि था पिया, इहे ब्लड प्रेशर आहे। त इन जे करे माण्हू एहतियात करे इहे खाइण पीअण में बि, ऐं खाए त जेका मुर्गन ग़िज़ा आहिनि उहो घटि खाए, ऐं थोरो हले, घटि खाए वधीक हले, सुन्नत रसूल बि आहे। सही, माना थोरो एतदाल सां खाए, छो त वरी सुभाणे बि इफ़्तारी नसीब थींदी, इहो सोचे करे खाए। पर असां वटि वरी एहतमाम ई अहिड़ो थींदो आहे न, माना हिकिड़े टाइम ते पकोड़ा बि टेबल ते हूंदा आहिनि, समोसा बि टेबल ते हूंदा आहिनि, वरी छोला चाट बि टेबल ते हूंदी आहे, उन में वरी बाक़ाइदा चाट मसालो, सावा मिर्च कुटे कुटे विधा वेंदा आहिनि। बाबा मतिलबु रोज़ो रखियो आहे त स्पाइसी शइ हुजे, ठीकु आहे, शौक़ीन आहियो, सुठी ॻाल्हि आहे, पर एतदाल तमामु घणो ज़रूरी आहे। इहो न आहे त रोज़े रखण खां पोइ फौरी तौर ते बसि अवां चटपटो खाइणु शुरू कयो। ऐं डॉक्टर साहिबु बिल्कुलु सही चयो त पहिरियों अव्हांखे फल फ्रूट इहे खाइणु खपनि,
पाणी चङो पियो ऐं उन खां पोइ जेकॾहिं अव्हां इहे स्पाइसी शयूं खाओ था त पोइ ठीकु आहे, जे माना मादे जे अंदरि कुझु वञे त सही, माना कुझु आहे ई न, पहिरियों मिर्चनि जो डोज़ अची वियो त लाज़मी ॻाल्हि आहे पोइ को न को मर्ज़ सिज न वठंदो। बहरहाल अदी इकरा इख़लाक़ बि हिते मौजूदु आहे ऐं उन जे मिठड़े आवाज़ में बि असां चाहींदासीं त नातिया कलाम ॿुधिजे। बिस्मिल्लाह। या मोहम्मद नूर मुजस्सम, या मोहम्मद नूर मुजस्सम, या हबीबी या मौलाई, तस्वीर कमाल मोहब्बत, तनवीर जमाल खुदाई, या मोहम्मद नूर मुजस्सम। तेरा वस्फ बयां हो कैसे, तेरा वस्फ बयां हो कैसे, तेरी कौन करेगा बड़ाई, नबी जी तेरी कौन करेगा बड़ाई। इस गर्द सफर में गुम है, इस गर्द सफर में गुम है जिब्रील अमी की रसाई, या मोहम्मद नूर मुजस्सम, या हबीबी या मौलाई, तस्वीर कमाल मोहब्बत, तनवीर जमाल खुदाई। तेरी एक नजर के तालिब, तेरी एक नजर के तालिब, तेरे एक सगन पे कुर्बान, नबी जी तेरे एक सगन पे कुर्बान। ये सब तेरे दीवाने, ये सब तेरे दीवाने, ये सब तेरे शहदाई, या मोहम्मद नूर मुजस्सम, या हबीबी या मौलाई, तस्वीर कमाल मोहब्बत, तनवीर जमाल खुदाई। माशाल्लाह, और आपका जो अंदाज़ है वो भी माशाल्लाह क्या कहने, मतलब आज तारीफ़ करने के लिए मेरे पास अल्फाज नहीं मिल रहे हैं। सो बहुत खूब, और इसी तरह आगे बढ़ती रहिए। वापस ॻाल्हि ॿोल खे असां अॻिते वधाईंदासीं। सर, जिगर जूं बीमारियूं बि अॼुकल्ह तमामु घणियूं आम थी वियूं आहिनि, त सभ खां पहिरियों त ॿुधायो त कारण छा आहिनि, कहिड़ियूं बीमारियूं आहिनि जेके अॼुकल्ह इन हवाले सां तमामु घणियूं फैलजनि पियूं? जिगर जी बीमारियूं असां वटि जेके कारण आहिनि उहे डॉक्टर साहब अॻु में जेको चई चुको हो त जेके असां वटि उते लोकल डॉक्टर जेके प्रिक्स कनि था, मल्टीपल इंजेक्शन जेके रीयूज़ कनि था, माना उहे बि तव्हांजे जिगर खे ख़राब करे सघनि थियूं। हेपेटाइटिस बी या सी या डी या उतां थिए पियो। हेपेटाइटिस ए ई जेको आहे उहो खाइण पीअण सां ओरोफिकर रूट आहे, उहो त कचो पाणी ॿाहिरि जी शयूं खाइण सां थींदो आहे। ए नंढी उमिरि में थींदो आहे ऐं ई वॾी उमिरि में थींदो आहे। ठीकु आहे, इहे थी विया वायरल हेपेटाइटिस। ॿिया आहिनि नॉन वायरल हेपेटाइटिस, जेको शुगर जे करे बि लिवर ख़राबु थिए थो अॼुकल्ह। ठीकु आहे, अल्कोहल असां वटि जेके वॾे जेके माण्हू पीअनि पिया उनजे करे बि जिगर गुर्दो ख़राबु थिए थो। घणो करे ऐं ॿारनि में जेका हेपेटाइटिस आहे, हेपा माना आहे लिवर, टाइटिस माना सोजन, उनखे चवंदा आहियूं जिगर जी सोजन खे। ॿारनि में हिकिड़ा वायरस हूंदा आहिनि जेके ए हूंदो आहे या बी हूंदो आहे या सी या डी या ई, इहे थी विया वायरल हेपेटाइटिस। ॿिया हूंदा आहिनि नॉन वायरल जेके असां ऑटोइम्यून चवंदा आहियूं, जेको जिस्म जे जेके पंहिंजे बॉडी जे ख़िलाफ़ु जरासीम जेके आहिनि न उनजे ख़िलाफ़ु थी वेंदा आहिनि, ऑटोइम्यून हेपेटाइटिस जेको चवंदा आहियूं। ॿी हूंदी आहे हिकिड़ी हूंदी आहे फैमिली में डिज़ीज़ हूंदी आहे विल्सन डिज़ीज़, ऐं उनखां पोइ मेटाबॉलिक जो 10-12 क़िस्म आहिनि मेटाबॉलिक डिज़ीज़ आहिनि, इहे जेके ग्लाइकोजन टाइप्स आहिनि 11 उनजा। उनखां पोइ इनबॉर्न ऑफ मेटाबॉलिक, इहे बि जेके जिगर जी बीमारियूं आहिनि। पर जेके असांजे माण्हुनि में हिकु शऊर घटि आहे, त असां पढ़ियल लिखियल माण्हू खां पुछंदा आहियूं बाबा हेपेटाइटिस आहे छा, उनखे इहा ख़बर न आहे त हेपेटाइटिस छा आहे ऐं इहो कीअं फैलंदो आहे। ऐं हर माण्हू इहो सम्झंदो आहे जेको कॉमेंट नज़र थो अचे त माना इहो आहे,
सही ठीकु आहे कारो कामण जंहिंखे असां ॻोठ में कारो असां पाण ठाहियो आहे हा कारो पर कामण हेपताइटिस आहे। बी ऐं सी ऐं डी जंहिंखे असां चवंदा सही। आहियूं जेको वायरस आहे जंहिंजे माना ब्लड मां ई थींदो आहे या पर पिर्क मां ॻोठनि में इहो हूंदो आहे जेकॾहिं मां कंहिंखे कारो कामण डॉक्टर चयो आहे त हू चवंदा बसि बाबा कारो कामण अड़े भाउ हे त सफ़ा बचंदो ई कोन हा हे बिल्कुलु माण्हू मरी वेंदो हाणे उहे था हिनजी चवनि त ज़िंदगी छा असां बची आहे अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि त छा वाकई ईअं आहे या ईअं न आहे उहो वेरी डिपेंड थो करे त माना कहिड़ो स्टेज आहे हुनजो स्टेज कहिड़ो आहे ठीकु शुरूआत में अचे थो पियो त हुन में उनजो इलाज बि आहे ऐं हुनजी कॉम्प्लिकेशन बि घटि आहिनि नुक़सानात बि घटि आहिनि ठीकु ऐं जे विच में अचे थो तॾहिं बि हुनजो इलाज आहे जीअं मिसाल रत जी उल्टी न थी आहे या बेहोश न थियो आहे या पेट में पाणी न आयो आहे उनजो बि इलाज आहे पर जेकॾहिं उनखे रत जी उल्टी बि थी आहे बेहोश बि थी वियो आहे पेट में पाणी थियो उनजो इन्फेक्शन थियो आहे त उनजो इलाज कुझु दवाऊं आहिनि अगरि जेकॾहिं दवाउनि सां ट्रीट नथो थिए त पोइ आहे जिगर जी पेवंदकारी जंहिंखे ट्रांसप्लांटेशन चवंदा आहियूं असां हिन ट्रांसप्लांट ते तफ़सीलन अवां सां कचहरी कयूं था ऐं डॉक्टर सुनील साहब ॻाल्हाईंदासीं पर शाहज़ेब अली कादरी साहब हिन पासे ॾे मौजूदु आहे माइक प्लीज़ शाहज़ेब साहब ॾे ट्रांसफर कयो जी बाबा बिस्मिल्लाह मदीने पाक में आयो नबी सरकार बिस्मिल्लाह मदीने पाक में आयो नबी सरकार बिस्मिल्लाह मोहम्मद पाक नबियन जो आहे सरदार बिस्मिल्लाह ख़बर आमद नबिय जी पई हवा खुशबू वसाए थी ख़बर आमद नबिय जी पई हवा खुशबू वसाए थी अरश फरश खां अर्श ताईं थी वही हुबकार बिस्मिल्लाह फरश खां अर्श ताईं थी वही हुबकार बिस्मिल्लाह पड़े कायनात थी सारी दुरूद उन ते सलाम उन ते पड़े कायनात थी सारी सलाम उन ते दुरूद उन ते सलामन ऐं दुरूदन जा सलामन ऐं दुरूदन जा थिया अंबार बिस्मिल्लाह मोहम्मद पाक जो चेहरो ॾिसी वल फजर चे कुरान मोहम्मद पाक जो चेहरो ॾिसी वल फजर चे कुरान चयो वल्लैल ज़ुल्फ़न के खुदा हर बार बिस्मिल्लाह चयो वल्लैल ज़ुल्फ़न के खुदा हर बार बिस्मिल्लाह गुनाहगारन लाए रहमत खुदा जी बण जी आयो गुनाहगारन लाए रहमत खुदा जी बण जी आयो थींदो दुनिया में ज़ाकिर जो
भी बेड़ो पार बिस्मिल्लाह मदीने पाक में आयो नबी सरकार बिस्मिल्लाह मोहम्मद पाक नबियन जो आगे सरदार बिस्मिल्लाह। तमामु सुहिणो अंदाज़ ऐं व्यूवर्स इन सां ब्रेक जो वक़्तु आहे मूंखे ॿुधाईंदी लाइ त हीअ नशियात तव्हां सभिनी जे लाइ पेश कई पई वञे। करशी जामे शीरी टेलीनो 4G वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स हैदराबाद सुरहाण प्रीमियम गोल्डस रूहब्सा ऑलपर्स क्रीम ऐं यूफोन वारनि जे सहकार सां वक़्तु आहे हिते मुख़्तसिर ब्रेक जो। ब्रेक ॾांहुं वधंदासीं, ब्रेक खां पोइ जॾहिं वापसि ईंदासीं त नशियात खे ॿीहर असां अॻिते वधाईंदासीं। रहिजो असां सां गॾु। Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. आफ्टर ट्रांसमिशन सलाम रमज़ान ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक। Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. जी व्यूवर सलाम रमज़ान नशियात में वरी मां सभिनी खे दिलि जे तमामु ते गहराइनि सां भलीकार चवां थी। पुरनूर नशियात जारी आहे। ये नशियात अवां सभिनी जे लाइ पेश कई पई वञे करशी जामे शीरी वारनि जे ताउन सां टेलीनो 4G वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स हैदराबाद ऐं सुरहाण प्रीमियम गोल्डस रूहब्सा ऑलपर्स क्रीम ऐं यूफोन वारनि जे सहकार सां। ऐं यूफोन वारनि जी हिकिड़ी तमामु बहितरीनु ऑफर आहे। सुपर कार्ड यकीनन अवां इस्तेमालु कयो हूंदो। 599 रुपीज़ जो आहे। उन ते का टैक्स लागू न कई वई आहे, बल्कि अॼु बि अव्हांखे ओतिरी रक़म में इहो कार्ड मिलंदो। जॾहिं अव्हां हिनखे लोड कंदो तॾहिं बि अव्हांजे फ़ोन में ओतिरो ई अमाउंट ईंदो। पर फ़ाइदे जी ॻाल्हि इहा आहे, अव्हां सभिनी जे लाइ हिकिड़ी बहितरीनु ऑफर इहा आहे त जेकॾहिं अव्हां सुपर कार्ड इस्तेमालु कयो था ऐं अव्हां ख़रीद कयो था त 500 MB इंटरनेट अव्हांखे बिल्कुलु फ्री मिलंदी। उन में अव्हां डाउनलोडिंग करे सघो था, स्ट्रीमिंग, वीडियो कॉलिंग या ब्राउज़िंग या जेको कुझु बि अव्हां ॾिसणु चाहियो उहो अव्हां सभई ॾिसी सघो था। यूफोन वारनि जो चवणु आहे सभु चलेगा अब भी बेफ़िक्री से ऐं नो एडिशनल चार्जिस और वैसे की वैसी बेफ़िक्री। सो जेकॾहिं बेफ़िक्र रहणु चाहियो था त पोइ अव्हां इस्तेमालु कयो सुपर कार्ड। बहरहाल नशियात खे अॻिते वधाईंदासीं। डॉक्टर सुनील मौजूदु आहे ऐं डॉक्टर गौस बख्श मौजूदु आहे। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल खे अॻिते वधाईंदासीं। डॉक्टर सुनील, सभ खां पहिरियों त मूंखे इहो ॿुधायो त SIUT में कहिड़ियूं फैसिलिटीज़ मरीज़नि खे ॾिनियूं वञनि थियूं? अच्छा, SIUT अॻे ट्रेडिशनली माण्हू सम्झंदा त शायदि इहा सिर्फ़ु गुर्दे जी अस्पताल आहे। हाँ, बल्कि अञा ताईं पढ़े लिखे तबिके जे ज़हन में भी यही ॻाल्हि आहे। SIUT शुरू थी त उते गुर्दे जी अस्पताल शुरू थी बेसिकली। ठीकु। पोइ वरी डिमांड खे ॾिसी करे जॾहिं गुर्दे जो थियो त गुर्दे जे मरीज़नि खे डायलिसिस जी ज़रूरत पई, वरी ऑपरेशन जी ज़रूरत पई, वरी हाणे जेको गुर्दो फेल थी वियो डायलिसिस से केतिरो टाइम डायलिसिस रहंदो, पोइ वरी साईं ट्रांसप्लांट जी फैसिलिटी शुरू कई। ऐं जीअं ट्रांसप्लांट जी फैसिलिटी शुरू थी त ट्रांसप्लांट में छा थींदो आहे, इंसान जी दिफ़ाई क़ुवत कमज़ोर कंदी आहे जो ॿिए कंहिंजो गुर्दो न थिए। उन में असां अची वियासीं इन्फेक्शियस डिज़ीज़, उन में GI जा मसइला थिया तॾहिं GI जो डिपार्टमेंट डेवलप थींदो वियो। त हाणे SIUT हिकिड़ी फुल फ्लेज हॉस्पिटल आहे जंहिंमें मैदे जो डिपार्टमेंट बि आहे, असां इन्फेक्शियस डिज़ीज़ बि आहे, दिलि जा डॉक्टर बि आहिनि, ॿारनि जो आहे। स्पेशली मेन उहा ई आहे गुर्दे जा, पर एक्चुअली उन में डिफरेंट क़िस्म जी स्पेशलिटीज़ वधंदी वियूं। असां वटि वॾो कैंसर जो सेंटर आहे हिकिड़ो तमामु वॾो, त कैंसर जो इलाज बि थिए थो पियो। मोस्टली गुर्दे रिलेटेड कंदा आहियूं, पर कैंसर जो इलाज थिए थो पियो। त नीड खे ॾिसी करे डिमांड ते एक्सपेंड कंदो वियो आहे, वधंदो वियो आहे एक्चुअली। सही। ऐं हिकिड़ो सवाल जेको अक्सर मां ॾिसंदी आहियां त हॉस्पिटल जेके गवर्नमेंट जूं हूंदियूं आहिनि उते मरीज़नि खे ईअं ट्रीट कयो वेंदो आहे ॼण तव्हां ते एहसान कयो पियो वञे।
ऐं लाज़िम आहे जेके सफ़ेद पोश आहिनि उहे माण्हू इहा शइ बर्दाश्त न करे सघंदा आहिनि त SIUT जो माहौल कीअं आहे उते मरीज़ खे कीअं ॾिठो वेंदो आहे ऐं डॉक्टर्स खे कीअं ट्रेन कयो वियो आहे त इंसानियत सभ खां पहिरियों आहे। अच्छा, SIUT जो जेको साईं अदीब साहब जो जेको हिकिड़ो हा। स्लोगन आहे त बर्थ राइट, बेसिकली हेल्थ इज़ अ बर्थ राइट ऑफ एवरी सिटीज़न। राइट। जेको इंसान आयो आहे हेल्थ प्रोवाइड करणु हुनजो राइट आहे, एक्चुअली हुनखे बिल्कुलु। इहो न हुनजो हक़ आहे, उहो कंहिंखां घुरे कोन थो। त SIUT में ईअं ई किथे एहसान न कयो वेंदो एक्चुअली। SIUT जेकी असांजी वॾी OPD हलंदी आहे उन में सुबुह जो 8 बजे खां शुरू थींदी आहे ऐं जेसि ताईं मरीज़ आख़िरी ईंदो रहंदो तेसि ताईं उहा क्लिनिक हलंदी आहे। त उहे शाम जा 6 थी वञनि, शाम जा 7 थी वञनि, क्लोज़ न थींदी एक्चुअली। माना हू टाइम न आहे त बाबा सुबुह 9 वॻे खां वठी 12 वॻे ताईं उन खां पोइ भले मरीज़ रोड ते वेठा हुजनि। न 8 बजे माना OPD शुरू थींदी, कंटिन्यू। जेसि ताईं आख़िरी हुनखे टोकन इशू थींदो उहो टोकन पियो हलंदो जेसि ताईं उहो आख़िरी टोकन न ॾिठो वेंदो। ऐं हर कंहिं मरीज़ खे क्यूबिकल सिस्टम आहे, हर मरीज़ क्यूबिकल में वेही करे हिकिड़ो जूनियर एसेस कंदो, पोइ वरी सीनियर प्रोफेसर बि आख़िर ताईं मौजूदु हूंदो, उहो हुनखे एक्सेस कंदो। एक्चुअली छो जो असां वटि प्रोफेसर खे ॿिए काॾे वञिणो कान्हे, उते ई मौजूदु रहणो आहे, उन खां पोइ हुनखे घर वञिणो आहे। त का प्राइवेट प्रैक्टिस अलाउ अवेलेबल न आहे त हुनखे किथे वञी क्लिनिक करणी आहे, हुनखे उते ई वेहणो आहे, जंहिंमें उहो ख़तमु कंदो उन खां पोइ हलियो वेंदो। त उहो मौजूदु रहे थो जेसि ताईं उहो टाइम मौजूदु आहे। ऐं साईं अदीब साहब पाण मौजूदु हूंदा आहिनि, हर को मौजूदु रहंदो आहे। माशाल्लाह, तमामु सुठी ॻाल्हि। ॾिसो लाज़िम आहे एॾो वॾो वहिंवार हले पियो, एतिरा माण्हू डेली बेसिस ते मुंहिंजे ख़्याल में हज़ारनि जी तइदाद में हूंदा, त का फंडिंग थींदी आहे, गवर्नमेंट सपोर्ट करे थी, या इहो कीअं थो सॼो सिस्टम हले? थैंक यू। SIUT जेका आहे गवर्नमेंट सां जेको आहे सो उनजी बि फंडिंग आहे, माना गवर्नमेंट सां लाॻापियल आहे, उहा बि आहे। प्लस में जेके डोनर आहिनि हज़रात, ज़कात आहे या जेको डोनेशन ॾियनि था, उहो उनजे थ्रू बि जेको आहे सो उनजो तावन बि आहे। जीअं हाणे रमज़ान आहे त रमज़ान शरीफ़ में माण्हू डोनेशन बि ॾियनि था, ज़कात बि ॾियनि था, जेको बि आहे। ज़ाहिर आहे उते जा मरीज़ जेके आहिनि, जेके मिसाल जेके नीडी आहिनि, जेकी ट्रांसप्लांटेशन इलाही महांगो आहे न, चाहे उहो गुर्दे जो हुजे चाहे जिगर जो हुजे। जिगर जो त मिसाल 10 गुर्दे जा कराए, हिकिड़ो लिवर जो करायो, हिकिड़ो लिवर जो मुंहिंजे ख़्याल में कराची में SIUT में थिए थो। नेक्स्ट वीक में कोई इदारो हूंदो ॿियो? हा, ॿियो ॿिया बि कनि पिया, पर SIUT में लिवर जो बि कमु शुरू आहे। ऐं 2003 खां वठी पहिरियों ॿारड़ो जेको थियो हुयो लिवर ट्रांसप्लांट, उन खां पोइ ऐं इंशाअल्लाह कुझु ॾींहंनि में ट्रांसप्लांटेशन हाणे बि थियण वारा आहिनि, मुंहिंजी जेको आहे तयारी हले पई। ठीकु। अच्छा, जॾहिं गुर्दो ट्रांसप्लांट कंदा आहियो त उहो को वेझो माइटी हुजे या को ॿियो माण्हू उनखे गुर्दो डोनेट करे सघे थो? गुर्दो असां वटि अञा डोनेट पंहिंजे जिस्म जा उज़वा डोनेट करण जो को कॉन्सेप्ट कोन आहे, जॾहिं त दुनिया में आहे। इलाही सुठो सुवाल आहे, छो जो तव्हां कुझु साल अॻु में ॾिठो त गुर्दा माण्हू विकिणनि पिया। हा बिल्कुलु। पंजाब साइड में जेको आहे सो 1-2-4 लखनि में ग़रीब माण्हू ॿिए खे गुर्दो ॾियनि पिया। के वरी राति जो उन्हनि खे बेहोश ॾेई करे गुर्दो कढाए पिया वञनि, ईअं बि हुयो। पोइ अदीब साहब हिन में एफर्ट वठी जेको आहे सो लॉ पास करायो सेनेट मां, त भई जेको गुर्दो या ऑर्गन जेको बि जिगर आहे केरु बि ॾींदो फैमिली मां हूंदो, हुनजो पंहिंजे ख़ानदान मां हूंदो, ॿियो न हूंदो। उन करे गुर्दो जेको हाणे ट्रांसप्लांट थिए थो पंहिंजे फैमिली मां, भाउ भेण पीउ पुटु, मतिलबु ब्लड रिच। ऐं बिल फर्ज़ जेकॾहिं फैमिली में को अवेलेबल न आहे या लाज़िम आहे उनजे लाइ बि इंसान खे सघ खपे थी, त पोइ छा ॿी सूरत में ॿाहिरां माण्हू वठी सघे थो कंहिंखां, या जेकॾहिं को दोस्त डोनेट करणु चाहे? न, दोस्त जो त न आहे। हिकिड़ो ईअं हूंदो आहे त स्विप ट्रांसप्लांट कंदा आहिनि। मिसाल हिकिड़े माण्हू जो ब्लड जो ग्रुप ॿिए खे लॻे थो, ॿिए जो वरी जेको आहे सो उनखे लॻे थो पियो, त पोइ उहो म्यूचुअल ट्रांसप्लांट कंदा आहिनि। त मिसाल हुनजी वाइफ मुंहिंजो हस्बैंड खे लॻे थो, हुनजो हस्बैंड जो हुनखे वाइफ खे लॻे थो, त पोइ इहो थी सघे थो। बाक़ी अहिड़े क़िस्म जो दोस्त नथो ॾेई सघे। लॉ पास अच्छा, हिकिड़ो कॉन्सेप्ट इहो बि आहे त जेकॾहिं फर्ज़ कयो हिकिड़ो आम इंसान आहे, उहो पंहिंजो गुर्दो कंहिंखे डोनेट करे थो, त पोइ उनजे लाइ असां वटि इहो कॉन्सेप्ट आहे त बाबा हे त अधु थी वियो, माना हे हिकिड़ो आम ज़िंदगी नथो गुज़ारे सघे। इहा ॻाल्हि सच आहे? गुर्दा अलाह साईं ॿ ॾिना आहिनि इंसान खे, ठीकु आहे। हिकिड़ो जेकॾहिं फेल थो थिए त ॿियो त आहे, पर जेकॾहिं गुर्दो फेल थियनि त ॿई थींदा आहिनि, हिकु न थींदो आहे। ठीकु आहे। सो असां हुनखे सम्झाईंदा आहियूं, बाबा ॾिसो अलाह साईं हिकिड़ो निज़ाम रखियो आहे, गुर्दनि में ॿ गुर्दा आहिनि, तव्हां हिकिड़ो ॾींदो त ॿियो नॉर्मल हलंदो। तव्हांजो को बि जेको आहे जेको रूटीन लाइफ आहे, का बि तव्हांजी उहो न थींदी, सफ़र न थींदी। सो हुनखे काउंसलिंग त कंदा आहियूं घणो, पोइ कुझु त ॾियनि था पिया वीचारा, सम्झी विया आहिनि। कुझु ऑर्गन जेका डिज़ीज़ वारो जेको हुयो प्रोग्राम जेको आहे ॿाहिरनि मुल्कनि में, मिसाल को एक्सीडेंट थो थिए ऐं उहो जेको कंहिं वेझे हॉस्पिटल में वेंटिलेटर ते रखनि था, उहो ब्रेन डेथ जेको दिमाग़ी जंहिंखे मौत चवंदा आहियूं,
पोइ उहो फैमिली ईंदी आहे उनखे जेकॾहिं उन्हनि जी वसियत हूंदी आहे त भई असां कंहिंखे ऑर्गन ॾेई सघूं था, अखि जी आहे, दिलि जो आहे, गुर्दो आहे, जिगर आहे, त पोइ उहो असां वटि हिते उहो सिस्टम जेको आहे अञा घटि आहे, पर इहो अदीब साहिबु जेको आहे काफ़ी अरसे खां इहो कमु करे पियो ऐं हिन में असांजी टीमूं बि आहिनि जेके सिविल हॉस्पिटल, अब्बासी शहीद, जिनाह में उते जेके वेंट ते मरीज़ उन्हनि ॾे वञनि थियूं, उनखे काउंसलिंग कनि थियूं। पोइ हाणे ॾियण जी जेका आहे अञा ताईं माण्हुनि में उहा थोरी ज़हनी थोरो लॻंदो टाइम इंसान खे मरणो त आहे, पर जेकॾहिं असांजी ज़िंदगी या मरण खां पोइ जेकॾहिं को जिस्म जो उज़्व कंहिं ॿिए जे कमु अचे थो या अखियूं आहिनि जेकॾहिं असांजी अखियुनि सां केरु ॿियो ॾिसंदो त हिन में मुंहिंजे ख़्याल में हर्ज़ त कोई बि कोन आहे। सो दुनिया में इहो कॉन्सेप्ट आहे त घणो करे जेके इवन वॾनि वॾनि सितारनि बि मां ॾिठो हूंदो स्टार्स पंहिंजा किन अखियूं डोनेट कयूं हुयूं, किन गुर्दा डोनेट कयो आहे, त यानी की जेकॾहिं को हादसो थिए थो या अहिड़ी क़िस्म जी का सूरत हाल आहे त पोइ असांजे जिस्म जा इहे हिसा कढी तव्हां कंहिं ॿिए खे हणी सघो था, पर असां वटि अञा अहिड़े क़िस्म जो को कॉन्सेप्ट कोन आहे। पर जेकॾहिं हयाती छो त हिकिड़े इंसान खे बचाइणु पूरी इंसानियत खे बचाइणु आहे। ॿियनि मुस्लमान कंट्री में इहो आहे, सही, सऊदी अरबिया आहे, ईरान आहे, तुर्की आहे, जिथे बि आहिनि उते इहे कनि पिया, मलेशिया आहे। अच्छा सुनील साहब, फंडिंग जे हवाले सां छा चवणु चाहियो? हिन महिल माशाल्लाह एतिरी ऑडियंस तव्हांखे पब्लिक ॾिसे पई, कुझु उन्हनि सां मुखातिब थियणु चाहियो फंडिंग जीअं डॉक्टर गौस बख्श चयो असां एक्चुअली टे मॉडल ते हलंदा आहियूं। हिकिड़ो गवर्नमेंट फंडिंग, वरी ॿियो जेके डोनर्स आहिनि जेके ॾेई सघनि था, ऐं टियों पेशेंट हूंदो आहे, विच में डॉक्टर हूंदो आहे। डॉक्टर जो कमु आहे सर्विस प्रोवाइड करणु, ऐं उनखे असां वटि जीअं ट्रांसप्लांट जी दवा उन में लख लख रुपए जी दवा बि यूज़ थींदी आहे, उहा सभु बि उनखे फ्री प्रोवाइड वेंदी आहे ऐं पूरी ज़िंदगी प्रोवाइड कई वेंदी आहे, पूरी ज़िंदगी जो हुनखे इम्यूनो सप्रेशन दवा चवंदा आहिनि जेकी दिफ़ाई क़ुवत कमज़ोर थींदी, त उहा तक़रीबन 15 खां 20,000 महीने जो ख़र्चु हूंदो आहे, उहा असां हुनखे लाइफ लॉन्ग फ्री प्रोवाइड कंदा आहियूं। अच्छा, इन में गवर्नमेंट कुझु फ़र्क़ु कंदी आहे, कुझु असांजे वरी जेके गुप्त दान चइजे, जेके लिखियल माण्हू हूंदा आहिनि उहे पंहिंजो ॾियणु चाहींदा आहिनि। कुझु आहिनि जिन असांखे दीवान फारूक ठाहे ॾिनो आहे, दीवान मुश्ताक ग्रुप आहे, कुझु माण्हू जेके पंहिंजी ज़कात, फितरो या वरी उहा, अच्छा घणा माण्हू सोचींदा आहिनि यार एॾी वॾी अस्पताल आहे असांजो रुपयो हुनखे छा हेल्प कंदो, पर फुड़ी फुड़ी तलाउ हूंदो आहे, जेको जंहिंजी जेतिरी हैसियत आहे उहो जेतिरो कंदो त उहो कंहिंजी बिल्डअप में ई कमु ईंदो। बाक़ी इहो आहे त ट्रस्ट सभिनी खे आहे, छो जो SIUT एॾो इदारो आहे वॾो। सो हिन भेरे मां बि सभिनी खे इहे अपील कंदमि त फितरो त सभिनी खे ॾियणो आहे, कोशिशि कयो त उते ॾियो जिते हुनखे सही यूटिलाइज़ कयो वञे। SIUT हिकिड़ो तमामु बहितरीनु इदारो आहे जेको सालनि खां वठी बिल्कुलु फ्री इलाजु करे पियो मरीज़नि जो, ऐं जॾहिं साईंजन बि ॻाल्हि कई त हिकिड़े मरीज़ जी ज़िंदगी भर दवा जो ख़र्चो बर्दाश्त करणु यकीनन हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। सो इन करे पंहिंजो जेतिरो बि फितरो आहे या जेकॾहिं 5 रुपया बि अवां ॾेई सघूं था त यकीन कयो उहा वॾी ॻाल्हि आहे। इहो न सोचो त असांजे 5 रुपयनि सां छा थींदो, जेकॾहिं हिकिड़ी गोरी बि अचे थी न त इहा बि वॾी ॻाल्हि आहे, छो त कॾहिं कॾहिं हिकिड़ी गोरी जेका हूंदी आहे उहा बि ज़िंदगी खे बचाए विझंदी आहे। सो इन करे पंहिंजे उन फितरे खे, पंहिंजे उन रक़म खे सही जॻह ते यूज़ कयो। डॉक्टर सुनील, वॾी महिरबानी, अवां पंहिंजो ख़ासि वक़्तु कढी हिते आयो, ऐं डॉक्टर गौस बख्श अवां जी वॾी महिरबानी, लख थोरा अवां जा, हिना जी आपका बहुत शुक्रिया कि आप यहाँ पर आई। ऐं इकरा साहिबा अवां जी वॾी महिरबानी, शाज़ेब वॾी महिरबानी अवां हिते आयूं। आखिर में हिना साहिबा आपकी आवाज़ में एक नातिया कलाम हम सुनेंगे। ऐं व्यूअर्स, इजाज़त जो वक़्तु अची चुको आहे, हयाती बख़ैर। इंशाल्लाह जेकॾहिं ज़िंदगी साथ में त वरी सुभाणे अवां सभिनी सां मुलाक़ात थींदी, ऐं ही प्रोग्राम अवां सभिनी जे लाइ पेश कयो वियो आहे कर्शी जामे शीरी वारनि जे ताउन सां, ऐं मां पना ॻोल्हण में मसरूफ़ आहियां। सो टेलीनो 4G वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स हैदराबाद, सुरहान प्रीमियम गोल्डस, रूह अफ़ज़ा, ऑलपर्स क्रीम ऐं यूफोन वारनि जे ताउन सां। ऐं यूफोन जी अवांखे ॻाल्हि ॿुधाईंदी हलां त जेकॾहिं अवां सुपर कार्ड हिन महिल ताईं इस्तेमालु न कयो आहे त अवां ख़रीद करे सघो था। 599 रुपये जो आहे, यानी कि 599 रुपये जो आहे, ऐं इन ते का बि टैक्स कोन आहे। हालांकि ॿियनि नेटवर्क से या जेकॾहिं अवां ॿियो कार्ड ख़रीद कयो था त उन ते टैक्स हूंदी आहे, पर अवांखे हिते बहितरीनु ऑफर इहा आहे त जेकॾहिं अवां सुपर कार्ड ख़रीद कयो था त 500 MB इंटरनेट अवांखे बिल्कुलु फ्री मिलंदी, ऐं अवां डाउनलोडिंग करे सघो था, स्ट्रीमिंग, वीडियो कॉलिंग ऐं ब्राउज़िंग। ऐं यूफोन वारनि जो चवणु आहे त सभु चलेगा अब भी बेफ़िक्री के साथ, नो एडिशनल चार्जिस और वैसे की वैसी बेफ़िक्री। सो बिल्कुलु बेफ़िक्री आहे। ऐं वेंदे वेंदे मूंखे इहो ॿुधाईंदी हलां त हाणे अची वियो आहे सभिनी खे रिफ्रेश करण जे लाइ जामे शीरी कॉट, लाइट रिफ्रेशिंग कर्शी जामे शीरी। इन कॉट जे ईंदे ई फ़िज़ा में रिफ्रेशिंग जो अहसासु फहिलिजी वेंदो आहे। इन ॻाल्हि जी ख़ुशी थींदी आहे त हाणे उहो वक़्तु परे न आहे जॾहिं कुझु घड़ियुनि बाद असीं थधो थधो ऐं मज़ेदार कर्शी जामे शीरी पीअंदासीं। इन ॻाल्हि सां त सभई एग्री कंदा त पहिरीं ढुक सां गॾु जेको रिफ्रेशिंग जो अहसासु पैदा थींदो आहे ऐं उनजो यकीन कयो बिल्कुलु मज़ो अची वेंदो आहे।
सो तव्हांखे इहा बि ख़बर आहे ऐं जेकॾहिं न आहे तव्हांखे ॿुधाईंदी हलां त करशी जामे शीरी संदल ऐं गुलाब जे 100 सैकड़ो ख़ालिस जुज़नि मां तयारु थियल आहे ऐं पाणी जो हुन में हिकिड़ो ढुक बि इस्तेमालु न आहे थियल। सो कुझु ई देरि खां पोइ कुझु ई लम्हनि खां पोइ इफ़्तारी में असां सभई मिली करे पीअंदासीं करशी जामे शीरी। इंशाल्लाह सुभाणे मां सभिनी सां मुलाक़ात थींदी। हिन जी आख़िर में आपको दरख्वास्त करूँगी कि नातिया कलाम आप सुनाइए। मुंहिंजे तरफ़ां अल्लाह हाफ़िज़, पंहिंजो ख़्यालु रखिजो जी। गुल्लज़ रुख़ता मुख़ता नाज़ुक बदनीरा 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 बुलबुल ज़तवा मुख़ता शीरी सुखनीरा 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 हर कस के लबे लाल तुरा दीद बदल गुफ्त हर के चे खुशकंदा अकीके यमनीरा 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 अज़ जामे बेचारा रसा नींद सलामे अज़ जामे बेचारा रसा नींद सलामे बरदरगाहे दरबारे बरदरगाहे दरबारे रसूले मदनीरा 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 दर्श के तुदन दाने शकस्त बउल्फत तू जा मरसानीद वैसे करनीरा 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 गुलज़ रुख़ता मुख़ता नाज़ुक बदनीरा 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 Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. अफ्तार ट्रांसमिशन सलाम रमज़ान ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक।